अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जी तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त हिन टाइम असां ढुकिन जे मुक़ाम में मौजूद आहियूं ऐं हर साल जीअं हिन साल भी मई जे महीने में असां हिते पखियुनि जे लाइ पाणीअ जो बंदोबस्तु कंदा आहियूं ऐं हिते हमरा हिकिड़ो मुक़ररु कंदा आहियूं, उनखे ख़र्ची पाणी ॾींदा आहियूं जेको हर रोज़ इन पाटड़नि खे भरींदो आहे। अॼु असां उहे पाटड़ा खणी आयासीं, रखियासीं। तव्हांखे ॾसण इन जो मक़सदु इहो आहे त ज़िंदगी उहा आहे जेकी ॿियनि जे लाइ जीजे, छो जो कुल नफ़्सन ज़ाइक़तुल मौत, मौत आहे नफ़्स खे। ऐं हिते क़बर खे क़बर न सम्झूं, क़बर जे अंदरि हिकिड़ी ज़िंदगी आहे। ख़ुदा उन जे लाइ बि को अमल करियो, छो जो जीअं हिते जे लाइ बंगलो, गाॾी, सभु शइ ख़रीद करियो था, त आख़िरत लाइ बि कुझु जेको अमल करियो, उते अमल ई तव्हांखे कमु ईंदो। इन्हनि दुआनि सां त सिंध सलामत रहे, तव्हां ऐं असां सभु सलामत रहूं। पोस्ट खे वधि में वधि शेयर करियो ऐं असां सां भलाई जे कमनि में असां सां तावन करियो, त जीअं असां अञा वधीक हिकिड़े मिसकिन माण्हुनि जी, बेपोच माण्हुनि जी, उन्हनि सां गॾु परंदरनि जी, जानवरनि जी ख़िदमत करे सघूं, छो जो ज़िंदगी हिकु दफ़ो मिली आहे, ॿीहर न मिलंदी। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।